इंसान आहे कॾहिं भरी में बि हूंदो आहे कॾहिं भाकुर में बि हूंदो आहे। हाणे माण्हू पंहिंजे दिलि ते हलंदो आहे। हाणे मुमताज़ बि थी सघे मजबूरी अलाह न ॾियनि कंहिंखे की थी सघे न बि हुजनि इहा पाण खे त ख़बर न आहे न। जहिड़ो मुंहिंजो हाल हूंदो त उहा ॻाल्हि सिधी कबी, जे हूंदा त ॾिबा, जे न हूंदा त हुनखे ॿुधाइबो बि न आहे। उमेदूं त सभिनि में आहिनि, पर मां चवंदो आहियां ख़ुदा करे कंहिं में कमु न पए, उमेदूं बरक़रार हुजनि। मौला जो फरमान कंहिं दोस्त खे आज़माईंदा न कयो त मेरो पाणी केतिरो बि हुजे न भाउ खे विसाइण में कमु ईंदो आहे। त बसि इहो फ़नकारनि जो मामिलो आहे। इनशा इहो बि जल्द हल करे छॾींदासीं। पाण में असां फ़नकार पाण में आहियूं, पाण में वेही हल कंदासीं, मसइलो ठही वेंदो। इहो ॻाल्हि घणी कान थींदी। इनशा मां इहा कोशिशि कंदुसि त वई दई मुमताज़ जो जेको ठाह थी वञे, हिकिड़ो ग्रुप आहे असांजो, छा करे फ़नकार आहियूं, नफ़रतूं त हुजनि ई न। असां हमेशह फ़नकारनि मोहबत जो हिकिड़ो बयानु कयो आहे, जिते किथे असां मोहबत विखिड़ी आहे। त मां इहो चवंदुसि भाउ वहीद खे बि इहो चवंदुसि, भाउ मुमताज़ खे बि इहो चवंदुसि, भाउ नफ़रतूं छॾे मोहबत वंडियो।